नवाज़ न्यूज़ में बड़ी कार आया संझा सैयद आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। मुल्क में कोरोना वायरस के नवा मरीज़ फौत फौतन जो 28,793 थी वियो। 24 कलाकनि दौरान 310 नवा केस रिपोर्ट मजबूरी केसनि जो 12,87,703 थी वियो। कोरोना वायरस की हाकारी शरह 0.71% रही। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पंजाब में पूरी कुवत सां मकानी चूंडनि में हिसो वरितो वेंदो। 1979 वांगुरु लाहौर में मकानी चूंडनि में क्लीन स्वीप कंदासीं। जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो त मकानी चूंडनि में मैदान कंहिं जे लाइ बि ख़ाली न छॾियो वेंदो। पीपल्स पार्टी खे लाहौर समेत समूरे पंजाब में मज़बूत कंदासीं। मज़हब जी ओट में तशद्दुद कंदड़नि खे बख़्श न कंदसि। असां वटि तौहीन मज़हब जे इल्ज़ाम में माण्हुनि खे क़त्ल कयो वेंदो आहे ऐं जज केस बि नाहिनि खणंदा। जेसिताईं जीअरो आहियां सियालकोट जहिड़ो वाक़ियो ॿीहर थियण न ॾींदसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीर जो ख़िताब। सियालकोट में हुजूम जो तशद्दुद में मारिज वियल श्रीलंकन शहरी प्रियंथा कुमारा जे पोइरनि लाइ $1 लख मुआवज़ो ॾियण ऐं खेसि बचाइण जी कोशिश कंदड़ मलिक अदनान खे तमग़ाए शुजात ॾियण जो बि ऐलान। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मलिक अदनान जी बहादुरी ऐं जुरत ते असांखे फ़ख्रु आहे। खेसि 23 मार्च ते तमग़ाए शुजात ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी काबीना पारां सियालकोट वाक़े जी मज़म्मत ट्रायल तकिड़ो शुरू जवाबदारनि खे सज़ा ॾियण जी हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पाकिस्तान भारत नाहे जो अक़लियतुनि सां ज़ुल्म थिए ऐं कार्रवाई न थिए। वफ़ाक़ी हुकूमत जनवरी 2022 खां 30% सस्तो राशन प्रोग्राम शुरू करणु वञी रहिया आहियूं। सिंध हुकूमत कुझु अहिड़ा क़दम खयां आहिनि जंहिंसां क़ीमतुनि में बहितरी आई आहे, पर कराची ऐं हैदराबाद में अटो अञा महांगो आहे। खंड जी क़ीमत में 3 खां 4 रुपया वधीक घटिताई अची सघे थी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते इलेक्शन कमीशन खे तसली करणी आहे त भली करे। नून लीग सम्झे थी त समुंड पार पाकिस्तानियुनि जा 1 करोड़ वोट PTI जा आहिनि, उन करे मुखालिफ़त पई करे। गासपुर में जो हथियारबंदनि ॻोठ मारक भयो वटि भरिसां ट्यूबवेल ते चढ़ाई वञणा। अगवा हथियारबंदनि ॻोठाणे गुलबहार शेख ऐं अली बख्श मीराणी खे अगवा कयो।